पनुआ किलपीर ॻोठ लिंक रोड ते बबरलो पुलिस खुफिया इतलात स्नैप चेकिंग दौरान किरोला कार नंबर BME 974 में सवार 2 औरतुनि समेत 4 ॼणा गिरफ़्तार, जंहिं वटां करोड़े रुपयनि जी मालीअ जी आइस बरामद थी, जंहिंखे बबरलो थाणे ते लॉकअप करे FIR दाख़िल करे कानूनी कार्रवाई लाइ कोर्ट सगुरी में पेश करण खां अॻु में DSP सिटी ऐं SHO बबरलो थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं वाक़े जा तफ़सील पिणु ॿुधाया। हिकु जवाबदार सदाम हुसैन वल्द अब्दुल ख़ालिक जखराणी, ॿी मसमात समूह ख़ातून ज़ाल अली मुराद जखराणी, टी मसमात ज़ाकिरा ज़ाल सदाम हुसैन जखराणी मुनीर हुसैन वल्द मोहम्मद फाज़िल फुलपोटो के सहाफ़ी नालो पेश कयो वियो ऐं तफ़सील ॿुधाईंदे चयो त असांखे खुफिया इतला मिलियो त किरोला कार ते जवाबदार जकमाबाद खां कराची तरफ़ आइस स्मगलिंग लाइ वञी रहिया हुआ त बबरलो पुलिस बबरलो पीर ॻोठ लिंक रोड ते नाकाबंदी करे संदन गिरफ़्तारी करे वरिती। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।